पूरे मुल्क में सिंध जियां मटियारी पे सकाफ़त जे रंगन सां रंगजी वई। मटियारी प्रेस क्लब ते वॾनि नंढनि ॿारनि समेत सवें माण्हुनि टोपियूं अजरकूं पटका पहिरे क़ौमी गीतनि ते रक़्स कयो। मटियारी में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां रैलियूं कढियूं वयूं, जेके मटियारी प्रेस क्लब आॾो इख़्तिताम पज़ीर थियूं। मटियारी शहर ऐं आसपास जे ॻोठनि मां वॾियूं सकाफ़ती रैलियूं कढियूं वयूं। मटियारी में दी रोज़ इंटरनेशनल तंज़ीम, जसकम तरक़ी पसंद पार्टी ऐं शहरियुनि पारां रैलियूं कढी क़ौमी गीतनि ते रक़्स कयो वियो। अब्दुल वाहिद उमरानी, सोच टीवी, मटियारी। सिंध जागे पई